नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं गढ़ी यासीन में जे असां सां गॾु मौजूदु आहे PP अॻवान साईं अब्दुल क़ादिर शाह अमरोटी। असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त साईं ये जेको अवामी लॉन्ग मार्च हले पियो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको हिन वक़्तु मतिलबु काफ़िलो रवां दवा आहे पंहिंजी मंज़िल तरफ़, इन हवाले सां जो छा चवणु आहे त अवामी लॉन्ग मार्च छा इहे कामयाबु थींदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुलु साईं, अवामी मार्च कामयाबु आहे। तव्हां पाण ॾिसो पिया त तक़रीबन समूरो सिंध, बल्कि हाणे जीअं पंजाब में दाख़िल थियो आहे असांजो चेयरमैन, त पंजाब समूरो उनजे कढा ऐं पहिरियों ई न्याज़ीअ खे इहो ई अवामी मार्च जो धचको लॻो आहे ऐं प्रेशर डेवलप थियो आहे जो पेट्रोल जो अघु सदाईं वधे पियो। हिन दफ़े 10 रुपया तव्हां पाण ॾिठो त इन ई प्रेशर जे करे उहो जेको आहे हेठि थियो आहे। अवाम खे इहो रिलीफ पुॼणु शुरू थी वियो आहे ऐं इंशाअल्लाह कामयाबु थींदो। साईं ॿियो त इहे जेको PTI वारा हिते मतिलबु कनि था सिंध में हुकूक ॾियो सिंध मार्च, इन हवाले सां जो छा चवणु आहे? हे ड्रामेबाज़ी आहे, हिन में कुझु बि न आहे। इन्हनि खे जेको आहे त छा सिंध सां कयूं, जेके सिंधी असांजा जेके आहिनि त इन शामिलु थिया PTI में, उन्हनि खे छा रिलीफ मिलियो आहे हिन महिल ताईं? उन्हनि खे कहिड़ो उन्हनि जेको आहे त संभालियो आहे, का शइ ॾिनी आहे जो हाणे अची हिन वक़्तु इलेक्शन जीअं वेझो ॾिसनि था ऐं सिंध जा इन्हनि खे जेके आहिनि त हुकूक नज़र आया आहिनि? सर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गवर्नमेंट आहे मतिलबु सिंध में, उहे बि ॿहिराणी में तव्हां ॾिसो तइलीम जेको आहे तइलीम जो मयार तबाह लॻो पियो आहे, मतिलबु तरक़ियाती कम बि न थी सघिया आहिनि। साईं कुझु कोताहियूं आहिनि इन में, जेको आहे त ओवरऑल इहा सॼे मुल्क में तव्हांखे जाॾे वेंदो इहा ई सूरत हाल नज़र ईंदी। बाक़ी ईअं आहे त पीपल्स पार्टीअ हमेशह डिलीवर कयो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त बेनज़ीर इनकम सपोर्ट हुजे या जेको आहे त राशन हुजे या ॿिया जेके बि नौकरियूं हुजनि, डेवलपमेंट हुजे, पीपल्स पार्टीअ ई डिलीवर कयो आहे। NIC हुजे या ॿिया जेके बि हिते तक़रीबन इदारा ॾिसो था या NGOs वग़ैरह जेके हिते कमु करनि पियूं, इहे पीपल्स पार्टीअ जूं कम आहिनि हुन जा ई। सर सिविल अस्पताल आहे जेको शिकारपुर, उन में बि माना इलाज जो मयार बहितर न आहे। कल्ह न टियों ॾींहुं मतिलबु खानपुर में वाक़ियो थियो आहे, उते एम्बुलेंस न हुई, उनखे जेको लाश हुयो उनखे गॾु गाॾी ते वारस खणायो आहे घर। साईं इहे लोकल जेके हुते आहिनि रखियल डॉक्टर साहिबान, उन्हनि जूं गफ़लतूं ऐं कोताहियूं आहिनि। बाक़ी ॾिसो त पाण हिते हर तक़रीबन जेको आहे त इक्विपमेंट जेके आहिनि ऐं मशीनरी अवेलेबल आहे, पर हुनजो इस्तेमालु नथो थिए, त इहे लोकल कोताहियूं आहिनि। ॿियो सर त मतिलबु सुञाण जेके धुरियूं आहिनि उन्हनि जो चवणु आहे त मतिलबु जेको हुकूक मार्च आहे सिंध, हुकूक ॾियो सिंध मार्च, के मुल्क तबाह करे मतिलबु सिंध बचाइणु निकिता आहिनि, के माना सिंध तबाह करे मुल्क बचाइणु निकिता आहिनि। इन हवाले सां छा चवणु? साईं मुल्क त वाक़ई उन्हनि तबाह कयो आहे, बाक़ी सिंध त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। सिंध में हाणे बि वाहिद असांखे इहा ई शइ नज़र थी अचे त ॿियूं जेके बि पार्टियूं आहिनि उन्हनि खां पोइ पीपल्स पार्टीअ में ई उमेदूं ऐं नौजवाननि जा जेके आहिनि त हिकिड़ियूं जेके आहिनि त उन्हनि में चङायूं नौजवाननि खे सभिनीनि खे नज़र पियूं अचनि त बाबा जेकॾहिं रोज़गार मिलंदो त इन ई पार्टीअ मां मिलंदो। उहो असुल खां वठी असांजी पार्टीअ जो इहो नारो रहियो आहे, बेनज़ीर आएगी रोज़गार लाएगी। रोज़गार हुजे या ॿिया जेके बि जेके आहिनि अवाम ताईं पहुचंदड़ रिलीफ ॾींदड़ जेके बि शयूं आहिनि उहे वाहिद पीपल्स पार्टी ॾींदी आहे। साईं तकबंदियुनि जे हवाले सां जेको BD इलेक्शन जे हवाले सां तकबंदियूं थियनि थियूं, इन हवाले सां जो छा चवणु आहे त तकबंदियूं सही थियूं आहिनि या न? तकबंदियुनि में साईं ॾाढी जेको आहे त हुननि पंहिंजी मनमानी कई आहे ऐं तकबंदियूं जेके पुराणियूं हुयूं उहे बहितर हुयूं। हिननि में फेर फार करे ज़्यादतियूं थियूं आहिनि, हर माण्हू डिस्टर्ब आहे, हिन में कोई मुतमइन कान्हे को। सर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जेको नओं आयो आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? साईं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त बहितर आहे, पर ॻाल्हि इहा ई आहे त उनजो जेको सिस्टम आहे उहो हलाईंदड़ त असां सिंसियर हुजूं न, उनजो इस्तेमालु सही थिए त इहा बहितर आहे। बाक़ी जेको आहे त लॻे ईअं ई थो जीअं हाणे हिन दफ़े एप्लीकेशन हुयो, उहो ॾिसो त पाण हिन इलेक्शन में तव्हां त उहो सफ़ा वेझी वियो सिस्टम, उहो हलाए ई न सघिया, कवर ई न करे सघिया। पोइ उन में जीअं वणियुनि उन्हनि रिज़ल्टनि खे मटायो सटायो, हर शइ थी वई, ईअं न थिए। जी सर ॿियो त असां वटि इहो मसइलो बि आहे, तव्हां ॾिसो था त मतिलबु बिरादरी जा मसइला, कल्ह न टियों ॾींहुं हिते बि थियो जोड़े जा कलोड़ा तकरार, इन जो मसइलनि जो हल छो नथो थिए? पुलिस तव्हां ॾिसो था माना स्ट्रीट क्राइम समेत ॿिया मसइला बि वधी विया आहिनि। साईं इहो वॾो असां वटि ख़ासि करे असांजे ज़िले शिकारपुर में नासूर बणिजी वियूं आहिनि इहे शयूं। असां त आए ॾींहुं ज़ाती तौर ते असांजी पार्टी, असांजा अॻुवाण या जमीयत उलमा इस्लाम जा दोस्त, उहे जेके आहिनि त इन में काफ़ी अॻु भरा रहिया हूं। त मेड़ में थकाफ़ला ॾिसंदव या जेके बि शयूं ॾिसंदव त उन्हनि जूं हिकिड़ो तमामु तव्हांखे रिज़ल्ट नज़र ईंदो त काफ़ी ठाह कराया आहिनि, काफ़ी मामलात हल कराया आहिनि। पर असां वटि अञा ताईं उहो तइलीम न हुजण जे करे इहो जेको आहे अञा ताईं उहो जेको हले थो सिस्टम बिरादरियुनि में तनाज़े वारो, हथियारनि वारो बिज जेको असुल खां नासूर बणियल आहे, उहो अञा ताईं हले पियो सिस्टम। अलाह साईं हिन खां बचाए। साईं
सर जेतिरे जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि अगरि उहे कोशिशि कनि कंहिं वटि लड़ी वेंदा त अहिड़ा मसइला त न थींदा नी उहे हल बि थी सघनि था चूंडियल नुमाइंदा वञनि उन्हनि खां वधीक उन्हनि जो इज़त छा थिए उन्हनि जी कोताहियूं आहिनि साईं चूंडियल नुमाइंदनि जूं जेकॾहिं उहे सिंसियर थियनि ऐं पुलिस जेकॾहिं सिंसियर थिए त इहे ठाह थी सघनि था ऐं इहे मसइला हल थी सघनि पिया ॿियो सर तव्हां ॾिठो हूंदो त जेको भंड ज़रदारनि जो मसइलो थियो काज़ी अहमद जे भरिसां ॻोठु वली मोहम्मद में उते 5 ॾींहं उन्हनि जा लाश हुया नी रोडनि ते पिया एम्बुलेंस में माना मारे उन्हनि जी बर्फ़ पिया विझनि जीअं ख़राबु न थियनि उनजो FIR न पियो थिए हाणे तव्हां ॾिसो को माण्हू कुकुड़ चोरी करे थो आम माण्हू ग़रीब त उनजा घर था ठाहे उनजे पुलिस ॿार थो माना खणे बाचा थो खणे हिननि जो FIR माना एतिरो क़दुरु असुलु हक़ीक़त इहा ई आहे साईं हे त हिनखे सोशल जेको आहे त इहे सियासी इशू बणायो वियो आहे हाणे भंड त वाक़ई नुक़सानु थियो इंसान ज़ात जो नुक़सानु किथे बि थिए त इहो हिकिड़ो तमामु वॾी अलमनाक हिकिड़ो सान्यो आहे बाक़ी जेकॾहिं हुन में ज़रदारी का कास्ट अचे थी त हुनखे इशू बणायो पियो वञे भला 57 माण्हू हाणे ॾिसो त पेशावर में बि शहीद थियो 58 माण्हू उनखे छो नथो फोकस कयो वञे ॾिसो उहे तमामु वॾा सान्या आहिनि बहरहाल जिथे बि इंसानियत जो खून वहे उहो नाजाइज़ आहे ऐं ग़ैर इख़लाक़ी आहे ॿियो असांजो आख़िरी सुवालु हूंदो आहे असां खां इहो त सर तव्हांजो BD इलेक्शन सां कहिड़ियूं तयारियूं छा तव्हां पाण माना इलेक्शन में उथणु चाहियो था या न साईं बिल्कुलु मां अॻे दफ़े बि पंहिंजी यूनियन काउंसिल ते मां पार्टिसिपेट कयो हुउमि ऐं हिन दफ़े बि मां इनशाअल्लाह जेकॾहिं पार्टीअ चाहियो ऐं उन इन लाइक़ु सम्झो त मां पंहिंजी यूनियन काउंसिल ते उमेदवारु आहियां ऐं इनशाअल्लाह भरपूर नमूने सां असां स्वीप कंदासीं पंहिंजे तालुके में ज़िले में पीपल्स पार्टी विन कंदी ऐं भरपूर तयारियूं आहिनि असांजूं ठीकु सर महिरबानी